नासिर रबीउल अव्वल जो चंड नज़र ईंदे सिटाजा में आशिकाने रसूल तरफ़ा मस्जिदन ऐं घरनि खे सिंगारण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त दुरूद पाक जूं महफ़िलूं पिण सजायूं पियूं वञनि। पेश आहे आशिक़ हुसैन जी रिपोर्ट। सबई दर्द दिल जा, सबई दर्द दिल जा, लही से तवींदा, हो लही से तवींदा, महबूब मुंहिंजा। बिलोल जो चंड नज़र अचण साईं सेठार जा में जेको आहे सो आशिकाने रसूल पारां महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद मल्हाइण लाइ भरपूर नमूने सां तयारी कयूं आहिनि शहर खे ऐं जेको आहे समूरे मस्जिदनि खे घरनि खे साइन बतियुनि बल्बनि ऐं झंडनि सां सिंगारे वियो आहे। अचो त उन हवाले सां आशिकाने रसूल सां ॻाल्हि ॿोल कयूं हुनजो वधीक छा चवणु आहे। रबीउल अव्वल शरीफ़ जो चंड नज़र आयो आहे। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो आयो आहे। असां मस्जिदनि खे घरनि खे बाक़ाइदा बतियुनि सां झंडियुनि सां झंडनि सां सिंगारियो वियो आहे ऐं शहर जे अंदरि बि पूरे शहर में झंडियूं वग़ैरह हणी बतियूं हणी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में असां बाक़ाइदा तयारियूं कयूं आहिनि। पूर्ण नमूने सां जेको आहे जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तयारियूं कयूं आहिनि। जीअं हर साल असां घर घर खे सजाईंदा आहियूं, शहरनि खे सजाईंदा आहियूं। असां बिल्कुलु हिन साल बि जेको आहे उन ई जोश ऐं जज़्बे सां असां जेको आहे पूरे शहर खे घरनि खे घिटियुनि खे सिंगारियो आहे ऐं इंशाअल्लाह बिल्कुलु जोश जज़्बे सां जेको आहे असां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाईंदासीं। इंशाअल्लाह घर घर मल्हाईंदासीं। असां पंहिंजे मस्जिदुनि में मिलाद शरीफ़ मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह उहो मल्हाईंदासीं। 12 रबीउल अव्वल ते जेका असांजी रैली निकिरंदी आहे। हो वया दिलड़ी अड़ी पंहिंजे प्यारे सां वया दिलड़ी अड़ी। तव्हां जेको आहे सो आशिकाने रसूल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो चवणु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जेको आहे सो सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ न पूरी इंसानियत ज़ात जे लाइ उन करे हुनजी विलादत जो जश्न भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु आशिक़ हुसैन, धरती टीवी सेठार जा।